जुगशाही मां रिपोर्ट कर रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुगशाही जो ॻोठ मंगर ख़ान पलीजो जो तालीमदान सब्जेक्ट स्पेशलिस्ट ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियर 30 वरियनि जो नौजवान मेराज अली पलीजो कुछ महीना अॻु दिमाग़ी ट्यूमर जी मामूली अलामतुनि सबबि निजी अस्पताल में इलाज हलियल हो। मेडिकल बोर्ड जांच बाद तस्दीक कई त खेसि दिमाग़ जो कैंसर आहे, जंहिं बाद खेसि कराची जी निजी अस्पताल में ट्यूमर जो ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन खां पोइ मेराज अली पलीजो खे घर रवानो कयो वियो, पर मुसलसल तबियत ख़राब रहण सबबि हिन जी हालत बिगड़ंदी वई ऐं 2 ॾींहं अॻु कोमा में हलियो वियो। अॼु सुबुह सवेर हू निजी अस्पताल में ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। संदसि लाॾाणे जी ख़बर जुगशाही ऐं ॻोठ मंगर ख़ान पलीजो में पहुचंदे ई घर में कोहराम मची वियो आहे। संदसि जवान विनी ऐं वरंदियल मां बेहोश थियण लॻियूं आहिनि। मरहूम जी जनाज़ा नमाज़ में जुगशाही जे सियासी समाजी अॻुवाणनि, शहरनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। खेसि संदसि आबाई क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो।